नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खिप्रोले हथोंग में गुज़िरियल ॾींहुं बासरनि पारां भील बिरादरी खे लॾाइण ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद शाह। जी असद। जी बिल्कुल, अस इन वक्त खिप्रो के मेन चौक ते मौजूद आहियूं। गुज़िरियल ॾींहुं बासर ऐं पुलिस पारां हथुंगो मंझि भील बिरादरी खे लॾायो वियो हो, उन्हनि जे घरनि ते ज़ोरी हमलो कयो वियो हो। उन खिलाफ़ खिप्रो जे सिविल सोसाइटी, खिप्रो जा बाशऊर शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक इन्हनि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त इन्हनि जो छा चवणु आहे। हथुंगे लग भील बिरादरी सदिन खां हिते जेके 5000 सालनि खां सिंध में आबाद आहिनि, सिंध जा असुलूका रहाकू आहिनि, उन्हनि खे हिकिड़े बासर वॾेरे इन सख़्त सीअ में ॿियो त मथां ॾियारी जो मौक़ो उन हूंदे बि उन्हनि खे उतां खां लॾायो वियो आहे। हिजरत जे टाइम उनखे जी में जाइ ॾिनो, पंहिंजा घर उनखे ॾिनो, उतां को ॾिनो रहण लाइ। उन्हनि इहो ज़ुल्म जेको कयो, इहो ॾाढो ज़ुल्म तरीन हिन समाज जो शिकिल आहे। असां सुप्रीम कोर्ट या चीफ जस्टिस, हाई कोर्ट या चीफ जस्टिस मुतालबो करियूं था त ग़रीबनि सां जेको ॾाढो थियो, ॾियारी जी राति उन्हनि खे लॾायो वियो आहे, इहो नोटिस वरितो वञे, ग़रीबनि खे अझा पंहिंजा वापसि ॾियारिया वञनि। ग़रीबनि सां जेको ॾाढ कयो वियो आहे उन जो इंसाफ़ कयो वञे ऐं भीलनि जा जेके घर ड्राहे ईद जी राति उन्हनि जे घरनि में जेको मातम बर्पा कयो वियो आहे, असां उनजी मज़म्मत था कयूं। ऐं जेकॾहिं उन ते अमल न थियो ऐं उन्हनि खे वापसि पंहिंजे घरनि में न विहारियो वियो, इहे जेके खणतूं रद्द करे असुली मालिकनि जे हवाले न कयूं त इहा तहरीक आस्ते आस्ते ज़ोर वठंदी, जिन जा ज़िम्मेवार इहे DC ऐं ॿिया ब्यूरोक्रेट ऐं कामोरा हूंदा। उन्हनि जे बचनि जी बेरमती कई आहे। राति पुलिस जी मदद सां उन्हनि जा टपड़ खणाया आहिनि, उन्हनि जा रक्षा कई वई आहे, उन्हनि जी मेयूं कई वई आहे। इन जे मज़म्मत कयूं था। असां वस वारनि खे अपील कयूं था त इन जो नोटिस वठनि ऐं इन ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे, न त असां इन एहतजाज जे दायरे खे वधाईंदासीं। भील धरती धणी आहिनि जेको पाकिस्तान ठहिण खां अॻु में ई हिते वेठा आहिनि। असां AC DC खां मुतालबो कयूं था, अहिला अमलदारनि खां त नोटिस वठी ऐं मामले जी जांच कई वञे ऐं भीलनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। जी बिल्कुल, अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं बासर वॾेरे ऐं पुलिस हिते सदिन खां आबाद भील बिरादरी जे घरनि खां बेदख़ल कयो वियो ऐं हिन ॾियारी जे मौक़े ते ऐं हिन सख़्त सर्दी मंझि हुननि खे हितां बेदख़ल करणु जेको आहे सो इंतिहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। हिते मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ग़रीब ऐं मिसकिन जेके पोरियत आहिनि उन्हनि खे पंहिंजा अझा वापसी कया वञनि।